बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्सरसाइज़िस 25.1 पंजे डायरेक्ट पढ़ंदासीं। लुक एट द पिक्चर्स, माना हिननि तस्वीरुनि ॾांहुं ॾिसो। व्हाट आर दीज पीपल डूइंग नेक्स्ट फ्राइडे, माना ईंदड़ जुमे ते ही माण्हू कहिड़ो कमु कंदा या छा कंदा या छा करे रहिया आहिनि, या ईंदड़ जुमे ते ही माण्हू छा था कनि। यानी मुस्तक़बिल जी माना आहे, इन लाइ कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थियल आहे। आर खां पोइ डूइंग लिखियलु आहे। ईअं न थींदो त वाट विल दीज पीपल डू नेक्स्ट फ्राइडे, इहो बि ग़लति आहे, छो जो हिननि जी प्लानिंग ऐं अरेंजमेंट थियल आहे। इहा अॻ में ऑलरेडी हिननि मोबाइलनि ते पंहिंजनि ते जेको आहे टू डू लिस्ट ठाहे छॾी। जीअं ॾिसो, नंबर 1, एंड्रयू इज़ प्लेइंग टेनिस ऑन फ्राइडे। ही एंड्रयू आहे, ही पंहिंजी मोबाइल ते ॾिसे थो त फ्राइडे लिखियलु आहे, माना टेनिस, यानी फ्राइडे ते हिनखे टेनिस खेॾणी आहे। इन करे असां हिन लाइ चवंदासीं, माना हिन पंहिंजी जेको आहे सो मोबाइल ते टू डू लिस्ट में ॾिठो आहे, जीअं अॻे डायरी लिखंदा हुया त माना हिननि तय करे छॾियो आहे प्रोग्राम त जुमे ते टेनिस खेॾंदो। इन करे असां इहा ई माना कढंदासीं त एंड्रयू इज़ प्लेइंग टेनिस ऑन फ्राइडे, एंड्रयू जुमे ते टेनिस खेॾंदो। ईअं न थींदो त एंड्रयू विल प्ले टेनिस ऑन फ्राइडे, ते विल इस्तेमालु न थींदी। माना हिन प्लानिंग करे छॾी आहे, या हिन जेको आहे सो अरेंजमेंट करे छॾियो आहे, कंहिंजो बंदोबस्तु करे छॾणु, तय करे छॾण जे लाइ छा थी पवंदो आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थींदो आहे इंग्लिश में। ठीकु आहे न। सिंधी में असां हिन जूं मानाऊं जेका असांखे ठहे उहा हिते कढंदासीं। मिसाल जेकॾहिं चऊं एंड्रयू जुमे ते टेनिस खेॾंदो, एंड्रयू जुमे ते टेनिस खेॾे थो, एंड्रयू जुमे ते टेनिस खेॾी रहियो आहे। जेकॾहिं इन्हनि मां का बि माना असां नेचुरली स्पीकिंग में सिंधीअ में ॻाल्हायूं, उहा असां हिते ॻाल्हाए सघूं था, या अञा ॿियो को जुमिलो ठहे तॾहिं बि ॻाल्हाए सघूं था। लफ़्ज़नि ते न हलंदासीं त हरूभरू हिते हिकिड़ी माना थिएसि त एंड्रयू जुमे ते टेनिस खेॾी रहियो आहे, रहिया आहिनि। फ्यूचर ॾांहुं इशारो आहे हिन सभिनी जो। नंबर 2 जेको आहे असां, उहो आहे रिचर्ड फ्राइडे ते सिनेमा ते वेंदो। इन करे छा थींदो, रिचर्ड इज़ गोइंग टू द सिनेमा ऑन फ्राइडे, माना रिचर्ड जुमे ते सिनेमा ते वेंदो। हाणे ॿी तस्वीर आहे, रेचल आहे, इहा छोकिरी आहे, फ्राइडे ते मीट डेव। डेव छोकिरो आहे, मर्द आहे, उन सां मुलाक़ात इन जी रखियलु आहे। इन करे रेचल इज़ मीटिंग डेव, रेचल जुमे ते डेव सां मिलंदी, उन जी मुलाक़ात रखियलु आहे। ठीकु आहे। हिन जो तय थियल प्रोग्राम आहे, इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थींदो, रेचल विल मीट इस्तेमालु न थींदो। ऐं इहा कैरन आहे, छोकिरी आहे, फ्राइडे ते छा कंदी, लंच विथ विल, विल सां मंझांदो कंदी, माना वंझ जी मानी विल सां खाईंदी। विल छा आहे, विल शल न आहे, मॉडल वर्ब न आहे, विल अंग्रेज़ जो नालो आहे। इन करे तव्हां लफ़्ज़नि ते कोन हलंदो त विल माना रुगो विल जी माना इहा थींदी, खोड़ मानो थींदियूं आहिनि कॉन्टेक्स्ट जे मुताबिक़। कैरन इज़ हैविंग लंच विथ विल, ठीकु आहे न। विल सां मां छा कंदी, मंझांदो कंदी, माना मंझंदि जी मानी हुन सां खाईंदी जुमे ते। ऐं हीअ जेको आख़िरी तस्वीर आहे, सू ऐं टॉम, सू एंड टॉम फ्राइडे ते पार्टी ते वेंदा। इहे इन करे हिते थींदो, सू एंड टॉम आर गोइंग टू अ पार्टी, माना इन पार्टी ते वेंदा। हिते टू अ पार्टी वावल साउंड ईंदो न, इन करे टो जो उच्चार निकिरंदो टू अ, माना टो अ न थींदो सिंधीअ में। सो इन जी प्रोनाउंसिएशन ते अॻिते हलंदासीं, पोइ उहो अलॻि सां क्लास थींदो, पर फ़िलहालु माना हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। इहो छा थींदो, सू एंड टॉम आर गोइंग टू अ पार्टी ऑन फ्राइडे, जुमे ते पार्टी ते वेंदा। 25.2 25 ॾाई 2 राइट क्वेश्चन्स, सवाल लिखो। ऑल दीज सेंटेंसिस आर फ्यूचर, ही सभु जा सभु जुमिला फ्यूचर जा आहिनि, माना मुस्तक़बिल जा जुमिला आहिनि। इन्हनि में कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थींदो, छो जो इन जी प्लानिंग थियल आहे, इन जी अरेंजमेंट थियल आहे, तय थियल आहिनि। ठीकु आहे। इन करे सवाली जुमिला ठाहिणा आहिनि। आर यू गोइंग आउट टुनाइट, छा तूं अॼु राति ॿाहिरि वेंदे, ॿाहिरि वञी थो, ॿाहिरि वञी रहियो आहीं। अहिड़े क़िस्म जो माना विल यू गो आउट न थींदो हिते। ईअं न थींदो त विल यू गो आउट टुनाइट, ईअं न थींदो। प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस थींदी, छो जो तव्हां उन खां पुछी रहिया आहियो उन जो तय थियल प्रोग्राम। ठीकु आहे। इन लाइ इहो कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थींदो। टुनाइट जेकॾहिं हिन महिल राति आहे त पोइ तव्हां हिन महिल जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो। टुनाइट जी माना सिंधी में असां न ॻाल्हाईंदा आहियूं। जेकॾहिं मिसाल मां हिन जी माना हीअं कढां त छा हिन महिल वञी थो, तूं वेंदे हिन महिल ॿाहिरि जी माना हिन महिल राति आहे, यानी राति जे टाइम ते तूं ॿाहिरि वेंदे। असां सिंधी में राति, असां हिन महिल राति जो ईअं थोरी चवंदासीं असां त हिन महिल राति जो ॿाहिरि वञी थो। जेकॾहिं चऊं बि त उन जी वरी हिकिड़ो थोरो ऑकवर्ड महसूसु थो थिए, पर असां सिंधी में जेकॾहिं जेको जुमिलो ॻाल्हाईंदासीं न, उहा असांजी ॿोली आहे, उन ते असांजी अथॉरिटी आहे। ठीकु आहे। हाणे नंबर 2 सेंटेंसिस आहे, यू वर्क नेक्स्ट वीक, आर यू वर्किंग नेक्स्ट वीक, ईंदड़ हफ़्ते कम ते वेंदे, कमु कंदे, कमु करींदो भला, माना ईंदड़ हफ़्ते जी तय थियल प्रोग्राम हुन खां तव्हां पुछो था। इन लाइ कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थींदो ऐं विल इस्तेमालु न थींदी। त ईअं न थींदो त विल यू वर्क आहे, विल यू वर्क नेक्स्ट वीक, इहो ग़लति थी पवंदो, छो प्लानिंग था पुछो तव्हां हुनजी ऐं अरेंजमेंट था पुछो। नंबर 3,
हाणे व्हाट आर यू डूइंग टुमारो इवनिंग, सुभाणे तव्हां राति जो छा कंदव, कहिड़ो प्रोग्राम ठाहे छॾियो अथव, छा तइ करे छॾियो तव्हां प्रोग्राम ऐं उन तइ थियल था ॿुधो पुछोसि। इन करे तव्हांजे लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु करिणो आहे, विल इस्तेमालु न थींदी। ईअं न थींदो त व्हाट विल यू डू टुमारो इवनिंग, इहो ग़लति आहे इंग्लिश में। नंबर 4, व्हाट टाइम आर योर फ्रेंड्स कमिंग, तुंहिंजा दोस्त कंहिं वॻे ईंदा, सवली सिंधी में कंहिं बजे ईंदा, कंहिं बजे था अचनि, यानी फ्यूचर जी उनजी प्लानिंग यानी उनजो अरेंजमेंट कंहिं बजे अचण जो थियल आहे, यानी तव्हां फ्यूचर प्लानिंग था पुछो, उनजे दोस्तनि जी शो अॻ में ॿुधायल आहे। इन करे तव्हां प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदो ऐं विल इस्तेमालु न कंदो। ईअं न थींदो त व्हाट टाइम विल योर फ्रेंड्स कम, इहो ग़लति थी पवंदो। नंबर 5, वेन इज़ लीसा गोइंग ऑन हॉलीडे, लीसा मोकलुनि ते कॾहिं वेंदी, यानी हुनजो तइ थियल प्रोग्राम कॾहिं आहे, उहो मोकलुनि ते वञण जो। ईअं न थींदो त वेन विल लीसा गो ऑन फ्राइडे, इहो ग़लति थी पवंदो, छो जो तव्हां प्लानिंग था पुछो हुनजी, इन करे इहो ग़लति आहे। नंबर 25.3 एक्सरसाइज़ कंदासीं, राइट सेंटेंसिस अबाउट योर सेल्फ। हाणे पंहिंजे बारे में तव्हां जुमिला लिखो। व्हाट आर यू डूइंग इन द नेक्स्ट फ्यू डेज़, यानी ईंदड़ जेके 2-3 ॾींहं आहिनि उन में तव्हां छा छा कंदो, कहिड़ा कहिड़ा कम कंदो, जेके अचण वारा ॾींहं आहिनि, तइ थियल प्रोग्राम तव्हांजा कहिड़ा आहिनि, प्लानिंग कहिड़ी कहिड़ी करे छॾी अथव, उहे तव्हां हिननि में ॿुधाइणा आहिनि तव्हांखे। इन लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदो, विल इस्तेमालु न कंदो। रेगुलर ऐं डेली बेसिस जा कम नथा पुछाया वञनि तव्हां खां, बल्कि तव्हांजो तइ थियल प्रोग्राम ॿुधाए ते। हाणे मिसाली जुमिला हिन में ॾिनल आहिनि, असां उहे पढ़ंदासीं, कुझु आख़िर में एक्सरसाइज़ में आहिनि उहे बि पढ़ंदासीं। हाणे जुमिलो ॾिनल आहे, आई एम स्टेइंग एट होम टू नाइट, अॼु मां घरु हूंदुसि, जेके राति जो टाइम आहे पोइ चवंदो हिनमहिल मां घरु आहियां, बसि माना ॿाहिरि न वेंदुसि। यानी ईअं न थींदो त आई विल स्टे एट होम टू नाइट, विल इस्तेमालु न थींदी, इहो तइ थियल प्रोग्राम आहे तव्हांजो। नंबर 2, आई एम गोइंग टू द थिएटर ऑन फ्राइडे, मां जुमे ते थिएटर ते वेंदुसि, ठीकु आहे, या जुमे ते थिएटर ते थो वञा या वञी रहियो आहियां। आई विल गो टू द थिएटर ऑन ऑन मंडे, ईअं कोन थींदो, छो जो इहो तइ थियल प्रोग्राम आहे ऐं तव्हांजी प्लानिंग थियल आहे। इन लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो, फ्यूचर जी माना में विल ऐं आई शैल इस्तेमालु कोन थींदी, आई शैल गो या आई विल गो इस्तेमालु न थींदी। ओल्ड इंग्लिश ई आहे तव्हां वटि, ठीकु आहे न। विल ऐं शल जे इस्तेमालु जे हवाले सां हा थींदी, ओल्ड इंग्लिश जे हवाले सां शल किथे इस्तेमालु थींदी आहे, विल उहो असां हेठि अॻिते पढ़ंदासीं उन जा मिसाल, फ़िलहालु असां हिनखे हिते छॾायूं था। हाणे मिसाली जुमिला जेके आहिनि 3, 4, 5 असां पोइ एक्सरसाइज़ में पढ़ंदासीं। हाणे 25/3 में 3 to 6 एग्ज़ाम्पल आंसर्स लिखियल आहिनि, जेके किताब जे आख़िर में लिखियल आहिनि, उहे असां हिते खोलिया आहिनि। हाणे इनखे असां हिते पढ़ूं था। हाणे मिसाली आहे, तव्हां जेके बि 2-3 ॾींहंनि में कमु कयो था उहे पंहिंजा पाण लिखंदव या ॻाल्हाईंदव। हाणे हिते मिसाली हालत बयानु थियल आहे त आई एम गोइंग अवे एट द वीकेंड, यानी वीकेंड चइबो आहे छंछरु ऐं आचर, की मां छंछरु ऐं आचर ते मां ॿाहिरि थो वञा या ॿाहिरि वेंदुसि, इहो तइ थियल प्रोग्राम आहे मुंहिंजो, ठीकु आहे। आई एम प्लेइंग बास्केटबॉल टुमारो, मां सुभाणे बास्केटबॉल खेॾंदुसि, इहो तइ थियल प्रोग्राम आहे। आई विल प्ले न थींदो या आई शैल। आई एम मीटिंग अ फ्रेंड दिस इवनिंग, यानी अॼु राति जो मां दोस्त सां मिलंदुसि, यानी आई विल मीट न थींदो ऐं आई शैल मीट इस्तेमालु न थींदो। यानी जेकॾहिं उहा हिनमहिल राति जो टाइम आहे त तव्हां उनजी माना सिंधी में इहा कंदो त हिनमहिल दोस्त सां मां मिलंदुसि, तइ थियल प्रोग्राम आहे, ठीकु आहे न। आई एम गोइंग टू द सिनेमा ऑन थर्सडे इवनिंग, मां ख़मीस जे राति जो सिनेमा ते वेंदुसि, माना ख़मीस वारी राति जो मां छा ईंदुमि, सिनेमा ते वेंदुसि या सिनेमा ते थो वञा, इहो मुंहिंजो तइ थियल प्रोग्राम आहे। टिकट वग़ैरह कटाए छॾी आहे या दोस्तनि सां मां इहो प्रोग्राम तइ करे छॾियो आहे। इहो मिसाली हालतूं हुयूं, इहे बयानु थियलूं, इहे असां हिते पढ़ियूंसीं। 25.4 पुट द वर्ब इन द प्रेज़ेंट कंटिन्यूअस, ही इज़ लिविंग एटसेट्रा। तव्हां वञी प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में हिननि वर्बनि खे, जेकी वर्ब ॾिना विया आहिनि, इन्हनि खे तव्हां प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में इस्तेमालु कंदव। और प्रेज़ेंट सिंपल द ट्रेन लीव्स एटसेट्रा, जीअं द ट्रेन सां लीव्स प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थियो आहे, उहो तव्हांजी माना जुमिले जे इस्तेमाल जे मुताबिक़ ईअं कंदो। मां तव्हांखे सवली सिंधी में सम्झाए छॾियां त जेके माण्हुनि जी प्लानिंग थियल हूंदी आहे या माण्हुनि जो अरेंजमेंट थियल हूंदो आहे त उनजे लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं तव्हां जूं ट्रेनूं, बसूं या टाइम टेबल वग़ैरह आहे किन शयुनि जे लाइ, किन प्रोग्रामनि जे लाइ, त उनजे लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो आहे। फ्यूचर जी माना में इहो यूनिट 25 में मथे असां पढ़ी आया आहियूं। हाणे हुनजी एक्सरसाइज़ आहे, जीअं ॾिसो नंबर 1 आहे, आर यू गोइंग आउट टुनाइट, हिनमहिल राति जो ॿाहिरि वञी थो तूं, जेकॾहिं राति आहे त छा त हिनमहिल वञी थो ॿाहिरि वेंदे, यानी फ्यूचर जे लाइ थो पुछेसि, त हुन चयुसि नो आई एम टू टायर्ड,
न मूंखे वॾो थकु आहे बाबा, वॾो थकिजी पियो आहियां। यानी हिन महिल उहा राति आहे ऐं हुन खां तय थियल प्रोग्राम तो पुछे वेंदे हिन महिल ॿाहिरि वञींदो न, त हुन चयसि न न बाबा वॾो थकु आहे मूंखे, यानी मां न वेंदुसि। या फ्यूचर जे लाइ थी, इन लाइ ईअं न थींदो त विल यू गो आउट टुनाइट, इहो विल इस्तेमालु कोन थींदी। नंबर 2, वी आर गोइंग टू अ कॉन्सर्ट टुनाइट, अॼु राति जो असां राग ते वेंदासीं, ठीकु आहे। इट स्टार्ट्स एट 7:30, इहो 7:30 बजे शुरू थींदो। हाणे जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं, इट छा आहे, इहो राग आहे, माना इन जी प्रोग्राम आहे ऐं इन जो टाइम बि आहे, टाइम टेबल आहे, इन करे असां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदासीं राग जे लाइ। ऐं जेकॾहिं तव्हां आहियो, तव्हां माना असां पाण आहियूं, ख़ुदि आहियूं, माण्हू आहियूं, इन सां प्लानिंग थियल आहे, असांजी अरेंजमेंट थियल आहे, इन लाइ असां प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदासीं ॿिन्ही जे लाइ। फ्यूचर जे लाइ इनखे मिलाईंदासीं त थी पवंदो असां अॼु राग ते वेंदासीं, यानी अॼु राग ते वञूं था हिन महिल, ऐं राग शुरू थींदो 7:30 बजे, ठीकु आहे। नंबर 3, डू यू नो अबाउट सारा, छा तव्हां सारा जे बारे में ॼाणियो था? ख़बर पई सारा जी? सारा जे बारे में कुझु ॼाण पई अथई कुझु न? त हुन चयसि, वरी चएसि थो त शी इज़ गेटिंग मैरिड नेक्स्ट मंथ, उहा ईंदड़ हफ़्ते शादी थी करे। सारा जी ख़बर पई ईंदड़ हफ़्ते शादी थी करे, यानी हुनजो प्रोग्राम तय थी चुको आहे, हुननि डन करे छॾियो आहे, अरेंजमेंट थी चुको आहे, इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो। हुनखे अॻु में ख़बर हुई, उहा हुनखे ॿुधाइण थो चाहे त सारा जी ख़बर पई छा ईंदड़ हफ़्ते शादी थी करे। इन करे इहो कंटिन्यूअस टेंस अहिड़ी तरह सां जुमिलो हिन में इस्तेमालु थींदो। विल इस्तेमालु न थींदो, हीअं न थींदो त शी गेट्स मैरिड नेक्स्ट मंथ, ईअं न थींदो, या शी विल गेट मैरिड, ईअं बि न थींदो। चौथो नंबर आहे जुमिलो मिसाली हालत बयानु थियल आहे। ए बी सां थो ॻाल्हाए, फर्ज़ी नाला आहिनि। माई पेरेंट्स आर गोइंग ऑन हॉलीडे नेक्स्ट वीक, मुंहिंजा वालदेन ईंदड़ हफ़्ते मोकलुनि ते ॿाहिरि वेंदा घुमण जे लाइ। हुन चयुसि, बी चयुसि, ओ दैट्स नाइस, वाह ज़बरदस्त, वाह वाह। वेयर आर दे गोइंग, काॾे था वञनि भला, काॾे वेंदा, यानी हुनजो तय थियल प्रोग्राम किथे आहे, अरेंज थियल प्रोग्राम किथे अथनि वञण जो। नंबर 5, सिल्विया इज़ डूइंग एन इंग्लिश कोर्स एट द मोमेंट, सिल्विया अंग्रेज़ीअ जो कोर्स थी करे एट द मोमेंट, माना हिनमहिल अंग्रेज़ी जो कोर्स पई थी करे, माना इहो कमु जारी आहे, ठीकु आहे न। इहा प्लानिंग व्लानिंग कोन्हे, इहो कमु जारी आहे, माना अध में छॾे आई आहे, रोज़ो रोज़ वेंदी आहे, कोर्स पई थी करे, ठीकु आहे। द कोर्स फिनिशिज़ ऑन फ्राइडे, कोर्स जुमे ते ख़तमु थींदो, छो जो इहो टाइम टेबल तय थियल प्रोग्राम आहे हुनजो, पर टाइम टेबल आहे, इन करे इन जे लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी। सिल्विया जी ॻाल्हि नथो करे, हुनजे कोर्स जी ॻाल्हि थो करे, इन करे फिनिशिज़ थींदो। इन करे द कोर्स विल फिनिश इस्तेमालु न थींदो इंग्लिश में, या अंग्रेज़ी ग़लति करे छॾींदो तव्हां। इहे इन्हनि लफ़्ज़नि ते न हलो त माना कोर्स शुरू थींदो त माना विल, दो दा दी माना विल, ईअं न आहे। ऐं जेको आहे सो दुस दासी दासी, ईअं बि विल, ईअं न आहे। वरी प्रेज़ेंट कंटिन्यूअस रहियो रही रहिया, इन लफ़्ज़नि वारनि चकरनि खां भॼो। जेके बि तव्हांखे इन्हनि लफ़्ज़नि में सिंधीअ में फासाए ऐं अंग्रेज़ीअ सां टच था कनि न, लफ़्ज़ मिलाए करे, इहे तव्हांजी अंग्रेज़ीअ जो खानो ख़राबु था कनि। सिंधी त तव्हां असांखे अचे थी न पंहिंजी, त इन करे सिंधी वारा लफ़्ज़ अंग्रेज़ी वारनि लफ़्ज़नि सां हूबहू मिलाए ऐं अंग्रेज़ी ओड़ी ठाहिण, इहा हिकिड़ी बेकार ॻाल्हि आहे। मक़सद वारी माना खे सम्झिबो, लफ़्ज़नि वारी माना खे न सम्झिबो। नंबर 6, देयर इज़ अ पार्टी टुमारो नाइट, सुभाणे राति जो पार्टी आहे। हाणे इज़ इस्तेमालु थी आहे, यानी प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, अकेलो इज़ इस्तेमालु थियो आहे, त इहो छाजे लाइ टाइम टेबल सेट थियल आहे हुनजी ऑलरेडी। त सुभाणे छा आहे, माना पार्टी आहे, पार्टी रखियल आहे। बट आई एम नॉट गोइंग, मुंहिंजो तय थियल प्रोग्राम इहो आहे त मां न वेंदुमि। पार्टी आहे सुभाणे, पर मां न वेंदुसि, छो जो मुंहिंजो तय थियल प्रोग्राम प्लानिंग करे छॾी आहे, मूंखे कारे हेॾे होॾे काॾे ॿिए हंधि वञिणो आहे, इन करे मां पार्टी ते न वेंदुसि। ईअं न थींदो त आई शैल नॉट गो या आई विल नॉट गो, ईअं न थींदी, छो जो तव्हां इहो तय थियल प्रोग्राम आहे, तय करे छॾियो आहे। नंबर 7, आई एम गोइंग आउट विथ सम फ्रेंड्स टुनाइट, हिनमहिल कुझु दोस्तनि सां मां ॿाहिरि थो वञा, जेकॾहिं टुनाइट माना हिनमहिल राति आहे, या अॼु राति मां पंहिंजे दोस्तनि सां ॿाहिरि वेंदुसि, वञा थो। वाई डोंट यू कम टू, तूं छो नथो हली भला, हलनि, इन माना आहे तूं छो नथो हली भला, हल न भला तूं बि। असां सिंधी में इहा माना कढंदो, हुन खां सवाल थो करे, वाई डोंट यू कम टू, तूं बि हल न भला, तूं माना बे, वाई डोंट यू, तूं हली छो नथो, तूं बि हली छो नथो। असां इहे लफ़्ज़ी माना न कंदासीं। सवली सिंधी में जेकॾहिं असां पाण ई ईअं प्रैक्टिकली ॻाल्हायूं त बाबा मां कुझु वञाए थो दोस्तनि सां ॿाहिरि, हिनमहिल वञाए थो पियो, हल न भला तूं बि, तूं छो नथो हली भला, ठीकु आहे। वी आर मीटिंग एट द रॉयल होटल एट
8 o'clock असां राति जो पूरे 8 बजे रॉयल होटल ते मुलाक़ात रखी आहे, यानी मिलंदासीं, यानी काएं बजे 8 बजे रॉयल होटल ते मिलंदासीं। हलंदा भला तूं छो नथो हली, मां हलायां थो। सो अहिड़े तरह सां इन क़िस्म जूं असां मानाऊं कढंदासीं। ईअं न थींदो त आई शैल गो आउट, हिते इहो कोन थींदो आई शैल गो आउट विथ सम फ्रेंड्स टुनाइट। ऐं हिते हीअं बि न थींदो वी शैल मीट एट द रॉयल होटल एट 8 o'clock। शल इस्तेमालु उहा हिते न थींदी, छो जो इहो तय थियल प्रोग्राम आहे, अरेंज थियल आहे। उहो इन करे पुछेसि थो, असां इहो तय करे छॾियो आहे, तूं छो नथो हली, तूं बि हल न भला। सम्झो था न? अहिड़ी तरह सां ईअं तव्हां इन जूं मानाऊं कढंदो। सिंधीअ में मानाऊं ईअं कढंदो ऐं इंग्लिश हीअं थींदी इन जी। नंबर 8 ए थो चए बी खे, हाउ आर यू गेटिंग होम आफ्टर द पार्टी टुमारो। सुभाणे वारी जेका पार्टी आहे उन खां बाद में तव्हां घर कहिड़े तरीक़े सां वापसि ईंदव, यानी छा ते ईंदव, कीअं ईंदव? बाय टैक्सी, टैक्सी ते ईंदव, टैक्सी ते था अचो वापसि। माना जेको सुभाणे वारो प्रोग्राम आहे उन प्रोग्राम ख़तमु थियण खां फ़ौरन बाद तव्हां कीअं ईंदव घरु, छा ते ईंदव घरु? टैक्सी ते ईंदव? हुन जो बी चयसि नो, न आई कैन गो बाय बस, मां बस ते बि वञी सघां थो, मसइलो न आहे। माना छो द लास्ट बस लीव्स एट मिडनाइट, आख़िरी जेका बस आहे उहा अधु राति जो निकिरंदी। माना फ्यूचर ॾांहुं छा टाइम टेबल आहे बस जे लाइ। मां बस ते बि अची सघां थो, मसइलो आहे छा? छो जो आख़िरी बस जेका आहे मिडनाइट जो निकिरंदी, अधु राति जो निकिरंदी। अधु राति माना राति जा 12, राति जो 12 बजे बि निकिरंदी आहे, राति जो 12 बजे बि निकिरे थी, राति जो 12 बजे निकिरंदी। अहिड़े क़िस्म जो माना छो जो टाइम टेबल इहो तय थियल आहे हुनजो टाइम टेबल बस जो, इन करे मुंहिंजे लाइ मसइलो न आहे, मां राति जो 12 बजे बि अची सघां थो। इन लाइ छा थियो इस्तेमालु, लीव्स इस्तेमालु कंदासीं बस जे लाइ। ईअं न थींदो त द लास्ट बस विल लीव एट मिडनाइट। विल लीव माना निकिरंदी, लीव माना छॾणु, शिकार हुतां निकिरंदी जिते मां पार्टी ते हूंदुसि। नंबर 9 ए वरी बी सां थो ॻाल्हाए, आर यू कमिंग विद अस टू द सिनेमा टुनाइट। अॼु राति तूं असां सां सिनेमा ते हलंदे? हुन बी चयसि यस, हा बिल्कुलु हलंदुसि। वॉट टाइम डज़ द फिल्म बिगिन, यानी फिल्म काएं वॻे शुरू थींदी आहे। फिल्म जे लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो। हिते छो ईअं इस्तेमालु न थींदो त येस वॉट टाइम विल द फिल्म बिगिन, ईअं ग़लति आहे इहो। छो जो विल इस्तेमालु हिते न थींदी, टाइम टेबल आहे। ऐं होॾां बि विल इस्तेमालु न थींदी, विल यू कम विथ अस टू द सिनेमा टुनाइट, ईअं न थींदो। विल इस्तेमालु कोन थींदी हिते, छो तय थियल प्रोग्राम ॿई था ॻाल्हाइनि। नंबर 10 ए बी सां थो ॻाल्हाए, वॉट आर यू डूइंग टुमारो आफ्टरनून। सुभाणे मंझंदि जो तव्हां छा कंदो, माना तय थियल प्रोग्राम तव्हांजो कहिड़ो आहे, छा प्रोग्राम ठाहे छॾियो अथव? बी चयसि आई एम वर्किंग, मां जेको आहे यार कमु कंदुसि, मां पंहिंजो ड्यूटी ते हूंदुसि, मुंहिंजो प्रोग्राम इहो आहे त मां पंहिंजे कम सां हूंदुसि, बसि जेका ड्यूटी हूंदी आहे मुंहिंजी। ठीकु आहे न? महिरबानी तव्हांजी। जेकॾहिं तव्हांखे वीडियोज़ पसंदि थियूं अचनि त लाइक ज़रूरु कयो। लाइक तमामु घटि थी ॾिसण में अचे, एतिरा व्यूज़ था वञनि, तव्हां लाइक जेको आहे सो ज़रूरु कयो ऐं शेयर बि कयो ऐं सब्सक्राइब बि कजो। महिरबानी तव्हांजी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।